अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जियो जो ड्रामे मोहराजी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे आल ते क्लिक कयो दोस्तों, ऐं कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा कयो। तव्हांजी राय असां लाइ काफ़ी अहम आहे दोस्तों। बिना देर रहूं त पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं दोस्तों। जी त दोस्तों तव्हां ॾिठो त जेको आहे त अली जो जेको आहे त पंहिंजी शादीअ जी राति मल्हाए न सघी दोस्तों, ऐं हुनजी जेका हमज़ा जी माउ आहे उन हिकिड़ी बहितरीनु चाल खेॾी ऐं हू पंहिंजो पाण खे बीमार पेश करे ऐं सुम्ही रही ऐं हमज़ा खे होॾे माना घुरायो वियो त तुंहिंजी माउ जी तबियत सही न आहे। ऐं हुनजी जेका सुहाग राति शादी जी पहिरीं राति थींदी आहे दोस्तों, त उहा अली जो न मल्हाए सघी दोस्तों। ऐं जॾहिं उहा राति ख़तमु थी ऐं सुबुह थियो त हुनखे पंहिंजी ससु चवणु लॻी त तुंहिंजी की राति मां कीअं बर्बादु करे छॾी, शादीअ जी पहिरीं राति। ऐं तंहिं ते उहो जेको आहे त अली जो हिकु सभिनि खां जेका होशियारु छोकिरी आहे ऐं हुननि खां वठण जी पलांद आई आहे दोस्तों, त हुननि खे अहिड़ा शिरकत ॾिए जो हुननि जी माना दिलि जी रफ़्तार वधी थी वञे। जीअं त घर जो को बि भाती अली जे सां सिंसियर न आहे ऐं हुन सां को बि प्यारु नथो करे। बहरहाल तंहिं हूंदे बि अली जो जेको आहे त पंहिंजो हौसले खां कमु थी वठे ऐं जेको आहे त हुननि सां वेहण जी सघ हुन में आहे दोस्तों। हाणे सिकंदर खे अची लॻी आहे त हीअ जेको मुंहिंजे घर ते अची कब्ज़ो करे वेठी आहे त हिनखे कीअं माना हटाइजे, छो त हिन जो साथ जेको आहे त 24 कलाक जेको आहे त हमज़ा ॾेई रहियो आहे। सिकंदर अहिड़ी का विथी ॻोल्हींदो दोस्तों, जीअं का विथी मिले मूंखे ऐं त मां हिन ते वार करे सघां, पर का शायदि हिनखे विथी मिले अहिड़े वार करण जी। हाणे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको त अली जो वारो आहे ऐं अली जो हिननि खां सभु हिसाब वठनि या आस्ते आस्ते हिननि खे प्यार जे हिसाब सां क़ाबू करे ऐं घर जी जाइदाद जूं चाबियूं जेके त हासिलु कंदी ऐं घर जी जेका मालिकिन जा हक़ जताई वेंदी दोस्तों हिननि जे प्यार जे हिसाब सां। पोइ जेको आहे त हिननि सभिनीनि खे पंहिंजे पंहिंजे हिसाब सां क़ाबू करे छॾींदी दोस्तों। त हीअ बहितरीनु जेको आहे त हिन जो एपिसोड जीअं अॻिते वधंदा त हिकु बहितरीनु ड्रामो थींदो ईंदो दोस्तों, त हिन जो एपिसोड को बि मिस न कंदा दोस्तों। ऐं हनान जी माउ हनान जी शादी करणु चाहे थी, पर हनान जेको आहे त अलीज़ो जी इश्क खां पोइ जेको आहे त शादी करणु नथो चाहे दोस्तों। त जी दोस्तों, त वरी मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।